जी बिल्कुल, इरिगेशन सब डिवीजन में निकंदड़ आकोटा शाख होता माइनर डैटी माइनर सामरोटी माइनर में गुज़िरियल 4 महीननि खां पानी जेका खोट हुआ बस बदस्तूर जारी है। वक्तन ब वक्तन जेके आबादगार आहिनि उहे पानी जे लाइ एहतिजाज कंदा रहनि था। अॼु पानी जे शदीद आकोटा शाख ऐं होता माइनर डैटी सामरोटी माइनर में पानी जे शदीद बोरान ऐं मुंडत इरिगेशन में मिली भगत सां थींदड़ पानी चोरी खिलाफ़ आबादगारनि नवकोट मीरपुखास मेन रोड ते आकोटा वटि जेको एहतिजाजी धरणो हणी रोड बंदि करे छॾियो आहे। असां एहतिजाजी धरणे में मौजूद आहियूं। अचो त आबादगारनि सां ॻाल्हाईंदासीं। जीअं त अॼु ही असांजो को पहिरियों चक्कर एहतिजाज कोन्हे या पहिरियों धरणो कोन्हे। हिन खां बि अॻु में असीं 4-5 चक्कर धरणा हणी पाणी लाइ घोड़ा करे ईअं कूड़नि दिलासनि ऐं कूड़नि वाइदनि ते जेको सो असां पंहिंजा धरणा ख़तमु कया आहिनि, पर गुज़िरियल 6 महीननि खां असांखे पाणी कोन मिलियो आहे। दासी असांजे हिते एहतिजाज जो जेको सॾु असां ॾिनो आहे सो सब डिवीज़न नौकोट जे आकोटा शाख में पानी जे खोट खिलाफ़ हितां जा आबादगार जेके आहिनि सो सरापा एहतिजाज 6 महीननि खां वठी वेठल आहिनि। हितां जा राशि ऑफिसर ऋण बारियो वेठा आहिनि, मथे डीओज़ टुटा पिया आहिनि, मथे वाटर कोर्स टुटा पिया आहिनि। असां इरिगेशन मिनिस्टर जाम खान छोरो साहब खे वरी बि गुज़ारिश कंदा सर असां कहिड़ो ॾोह कयो, असांखे तव्हां कहिड़े ॾोह जी सज़ा ॾेई रहिया आहियो। ये आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। एहतिजाज कंदड़ आबादगारनि जो चवणु आहे त सिस्टम में पानी मौजूदु आहे, पर इरिगेशन अमले जी लापरवाही नाअहली ऐं करप्शन सबबु जेको पूछड़ वारी असां शाखुनि ताईं पानी नथो पुॼे। हिन वज़ीर आला सिंध आपाजी वज़ीर खां मुतालबो कयो आहे त इरिगेशन सब डिवीज़न में अहल अमलो मुक़ररु करे असांखे पानी ॾिनो वञे त जीअं असां मुआशी बदहाली खां बची सघूं। जी।